सच्चो सतराम। कृपया इस चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन को प्रेस करना ना भूलें। धन्यवाद। सच्चो सतराम। सचो सतराम। पांच साहब परम प्यारे राजा दीपक विनोद चावला ए चावला परिवार जे प्यार सा अजय स्वाने सत्संग समारोह में शामिल थिया आहियूं। सुहिणे शुभ मौके ते चावला परिवार ऐं सभिनी भाउरनि भेनरुनि ऐं सॼी संगत के पूज्य डेवरी साहब संत सतराम धाम रारकी साहब की तरफा आशीर्वाद शुभकामनाओं ऐं वाधायूं। असां जॾहिं बि कंहिं सत्संग जो आयोजन कंदा आहियूं त उन जो मक़सदु हूंदो आहे पंहिंजे घर खे भागनि सां भरण, पंहिंजी ज़िंदगी खे बहितरी ऐं चङाई ॾियण, पंहिंजे जीवन खे सुख समृद्धि खुशी ऐं खुशहाली सां भरण। छाकाणि त असां सभु इंसान हमेशा सकून ऐं शांति चाहींदा आहियूं, सुख ऐं समृद्धि चाहींदा आहियूं। वो सब कुछ हकीकत में असांजी सोच, श्रद्धा, विश्वास ऐं यकीन ते भरियल हूंदो आहे। जेतिरी जेतिरी असांजी सोच, श्रद्धा, विश्वास, यकीन वो मजबूत हूंदो, ओतिरो ओतिरो असांजा कार्य ऐं कम सख़्त सिद्ध थियण लॻंदा आहे। छाकाणि त असां सभिनी इंसाननि में एतिरी त शक्ति आहे जो जॾहिं असां पंहिंजी सोच खे मज़बूत कंदा आहियूं त पोइ उन्हनि में ॿियनि खे खींचण जी शक्ति पैदा थींदी आहे। ऐं जॾहिं उनमें श्रद्धा, विश्वास ऐं यकीन शामिल थी वेंदो आहे त पोइ ब्रह्मांड में जेके भी दैवी शक्तियूं आहिनि उहे सभु खींचजी करे मदद लाइ पहुची वेंदियूं आहिनि। तंहिंजे करे जेको श्रद्धा, विश्वास, आस्था, यकीन खे वो एतिरी अहमियत हूंदी आहे, उनजो कारण हूंदो आहे पंहिंजे इरादनि खे ऊंचाई ॾियणु, बहितरी ॾियणु। ऐं हमेशा जीअं असांजा इरादा ऊंचा, आदर्शी, पॉजिटिव, बहितर ऐं चङा हुजनि, इनजे करे असांखे पंहिंजो पाण खे उन मालिक सां जोड़णो पवंदो आहे। छाकाणि जॾहिं
असां कंहिं चीज़ खे मज़बूती सां वठंदा आहियूं, असां पाए त वठंदा आहियूं, लेकिन हक़ीक़त में उनजो कमु छा कंदा आहियूं, उहो कमु कहिड़े ॾींदा आहियूं। छाकाणि त जहिड़ा कर्म कंदासीं तहिड़ो ई असांखे फल मिलंदो। जेकॾहिं शक्ति ऐं मज़बूत इरादनि खे ॾिसो त उहे राम जा इरादा भी ओतिरा ई मज़बूत हुया त रावण जा भी ओतिरा ई हुया। कोई रावण जा घटि थोड़े आ। राम जो तपस्या करे यज्ञ करे कुछ वठंदो, रावण तो एतिरो मज़बूत हुयो कैलाश खे हिलाए हिलाए पंहिंजी मर्ज़ी सां यज्ञ वठंदो। वो चवंदो भई जेको मां कयां थो उनखे मिलंदो ई सही। लेकिन जेको राम उनके पॉजिटिविटी सां वरतो, उनको बेहतरी सां वरतो, सोच बेहतर सां वरतो, इन्हीं करे हुन सब चङा कम कया, हुन सभिनी खे सुख ॾियण में सब कुछ लॻायो। पर रावण जेके पंहिंजी मनमानी सां वरता उन ॿियनि खे तकलीफ़ ॾियण में लॻाया, पंहिंजी मनमानी में लॻाया, कंहिंजी परवाह कंदे न सिर्फ पंहिंजी चाहत खे पूरो करण में लॻाया। तव्हांजो नतीजो छा निकितो? जंहिं चङाई में लॻाया उहे इंसान बि हुया, जेके सिविलाइज्ड इंसान बि हुया, बाक़ी सब बनमानस हुया। उनके असां आमतौर समझदा आहियूं शायदि पानदारी यारी छी या सब ये अहिड़ी चीज कोन्हे। हक़ीक़त में जेके जंगली माण्हू हुया, जंगल जा राजा हुया, सब उन्हनि जी मदद कई ऐं उन पखी पशु सब उहे बि शामिल थी विया। छाकाणि जंगल में जेके बि रहंदा आहिनि उनजी ॿोली उथी वेठी तौर तरीक़ा सब पखियुनि जानवरनि सां मिलंदा जुलंदा आहिनि। इन करे सभिनी जो पाण में साथ हूंदो आहे। इन करे जीअं असांजो इंसाननि सां वास्तो पवंदो आहे, उन्हनि जो सभिनी उन्हनि सां वास्तो पवंदो आहे। इन करे सब उहे बि मददगार थी विया। तव्हांजो बेहतरी एतिरी चङाई कमु कयो जे मुंहिंजो जेको नतीजो निकितो हू सिर्फ़ 2 ॼणा, 3 माण्हू बि कोन आयो, सब जंगली ॿियनि जी मदद कई ऐं हुन एतिरी चङाई कई जे अॼु ताईं जो दीप जगंदो, अॼु ताईं जो आरती थींदी हूंदी। लेकिन जंहिं पंहिंजी शक्ति, पंहिंजी सोच, मज़बूत इरादा उनजा बि हुया, उनखे ॿियनि खे ॾुख ॾियण में लॻाया, उनजो सब कुछ ख़त्म थी वियो। उनजो सॼो वैभव ख़त्म थी वियो, सॼो शान शौकत ख़त्म थी वियो। तव्हांजो अॼु ताईं उहा तीली साॻी आहे, माचिस जी तीली साॻी आहे, हुनमें कोई फ़र्क़ु कोन हूंदो। उन तीली सां हिकिड़ो दीप जगंदो आहे, हिकिड़े खे आरती थींदी आहे ऐं ॿिए खे चिंगारी ॾींदी आहे, उनखे अॼु ताईं जलाइबो रहंदो आहे, अॼु ताईं उहो जलंदो रहंदो। नतीजो छा निकितो? हुनजी अॼु ताईं जय जयकार थींदी आहे, उनखे अॼु ताईं हैफ़ मिलंदो आहे। तंहिंजे करे असांजी सोच, असांजा वीचार, असांजा अमल उहे सब जेतिरा बहितर हूंदा ओतिरो असां अॻिते वधंदासीं। ऐं जीअं
असां उनखे बहितर तरीक़े सां अपनायूं, पंहिंजे जीवन में आणियूं, पोइ इन करे असां मालिक जो सिमरन, जाप, ध्यान, सत्संग उहे सभु कंदा आहियूं। ये सभु चीज़ूं असांखे बहितर बणाईंदियूं, सभु चीज़ूं असांखे ओतिरो चङो बणाईंदियूं। असांजो आवाज़ एतिरो त बहितर कमु कंदो आहे जो जॾहिं उहो असांजो हलंदो आहे त पोइ उहो किथां जो किथे पहुचंदो आहे। असां ॾिसंदासीं कंहिं मर्द जे आवाज़ खां औरत जो आवाज़ वधीक एट्रैक्टिव हूंदो आहे, वधीक कशिश कंदड़ हूंदो आहे। कंहिं औरत जे आवाज़ खां ॿार जो आवाज़ वधीक लुभाईंदड़ हूंदो आहे। कंहिं ॿार जे आवाज़ खां कोयल जो आवाज़ वधीक खींचींदड़ हूंदो आहे। कंहिं कोयल जे आवाज़ खां कंहिं मंत्र धुन जो आवाज़ वो कई गुना वधीक पावरफुल हूंदो आहे। कोई मर्द ॻाल्हाए, उनजे साम्हूं कोई औरत ॻाल्हाए, पावर औरत जे आवाज़ में हूंदो, मर्द जे आवाज़ में कोई बि न हूंदो। हर को औरत खे ॿुधंदो, पोइ सही हुजे या ग़लति हुजे, जेको ॻाल्हियूं ॿुधंदो, जेको फ़ैसिलो कंदो, जेको आवाज़ निकिरंदो, सभु अहमियत औरत जे आवाज़ खे हर को उनजी ॿुधो। मर्द जेको ॿुधण लाइ बि तयारु न हूंदो, जेतिरो बि ग़लति हुजे। उहो इन करे छाकाणि जॾहिं मर्द कोई ॻाल्हाईंदो आहे, मुंहिंजो आवाज़ थोरो थुलो हूंदो आहे, ॾिसंदा उनजूं 150 वेव्स उथंदियूं, जॾहिं उनजी ज़बान हलंदी आहे त 150 वेव्स उथंदियूं। पर जॾहिं का औरत ॻाल्हाईंदी आहे, उनजो आवाज़ सनो हूंदो आहे मर्द जी भेट में। तो उन वक्त जो 250 वेव्स उथंदियूं, जेके हुनखे ॿिए खे खींचे करे वठंदियूं, जेको उहा चवे हर को उन जी मञंदो, मर्द जी कोई न मञींदो, हर को पासो उन जो खणंदो। छा 250 वेव्स उथंदियूं। पर जॾहिं को ॿार ॻाल्हाईंदो त उन वक्त हो सभिनी खे पंहिंजो पाण ते खींचे वठंदो आहे। के ॿार खे ॾिसंदासीं भॻा टुटा लफ़्ज़ ॻाल्हाईंदो, अजाई हरकतूं कंदो, अजीब क़िस्म जूं खेचलूं कंदो, कॾहिं हथ विझंदो ॾाढ़ी में, कॾहिं मुछनि में, कॾहिं टोपी में, कॾहिं ऐनक में, मुख़्तलिफ़ तरीक़े सां अपनाईंदो। भॻा टुटा लफ़्ज़, अजीब क़िस्म जूं हरकतूं थियण थी खपे। भई ॿार खे बहितर कयूं, ॿार खे सेखारियूं, उनजा लफ़्ज़ सिधा कयूं। पर असां ॿार खे सिधो न कंदा, पाण ॿार वांगुरु बणिजी वेंदा, उन वांगुरु भॻा टुटा लफ़्ज़ ॻाल्हाईंदासीं, उन वांगुरु खेचलूं करणु शुरू कंदासीं, ऐं ॿार त अहिड़ी हालत कंदो आहे जे उनखे ठाहियोसीं जेको चङनि वॾनि खे गॾाऊं घोड़ो करे छॾींदो आहे, उथी करे छॾींदो आहे, उठ वांगुरु घोड़े वांगुरु पुठी ते हलाए करे घोड़ो बणाए छॾींदो आहे। यानी वो असांजे दिमाग़ ते एतिरो त असरु कंदो आहे जो असांखे खींचे करे पाण जहिड़ो करे छॾींदो आहे। छाकाणि जॾहिं को ॿार ॻाल्हाईंदो आहे तो उन वक़्त जो आवाज़ बिल्कुलु हल्को हूंदो आहे, 350 वेव्स उथंदियूं। इन करे साम्हूं वारे खे खींचे करे पाण जहिड़ो करे छॾींदो आहे। ऐं जॾहिं कोई कोयल कूकू कंदी आहे, कॾहिं को पपैयो पियो पियो कंदो आहे,
त पोइ सभ जा कन ओॾे खेंचजी वेंदा आहिनि, हर हिकु उन तरफ़ तवजा थी वेंदी आहे। छाकाणि जॾहिं कोयल ॿोलींदी आहे उन वक़्तु साढा 500 बेवजू थी वेंदी, इन करे सभ जे दिमाग़ खेंचे करे पाण ते वठी वठंदी वेंदी, सभु उन तरफ़ मुतवजा थी वेंदा आहिनि। लेकिन जॾहिं असां सभु मिली करे मालिक जी धुन सिमरन के मंत्र जो उच्चारण करना तो जीअं जीअं सुर ऐं प्यार सां उनजो उच्चारण करना उनजी शुरूआत 750 बेव सां थींदी आहे। वरी जॾहिं उनमें श्रद्धा विश्वास यकीन सब उनमें हलंदे हलंदे शामिल थी वेंदा आहिनि, सभु उन प्यार प्रेम श्रद्धा में भरिजी करे उनजो सिमरन कंदा आहिनि, उहा आवाज़ उथंदो आहे त उहो वधंदे वधंदे पूरे माहौल खे पंहिंजी गिरफ़्त में आणे छॾींदो आहे। ऐं उते जेका बि नेगेटिविटी हूंदी आहे, ग़लति सोच हूंदी आहे, कोई पुराणो पाप हूंदो आहे, कोई ग़लति उते कोई चीज़ूं हूंदियूं नी, उन्हनि सभिनी खे ख़तम करे उनखे पूरो करे उन सॼे में माहौल में एतिरो त पॉजिटिविटी सां भरींदो आहे जो सॼो अभाग ख़तम थी करे सॼो भाग क़िस्मत ऐं रहमत सां भरिजी वेंदो आहे, पूरो घर पूरी एरिया उहा बहितर। तंहिंजे करे असांखे हर हिकु चीज़ जी तवजा रखणी पवंदी आहे। इन्हनि सभिनी जो असां जे चवंदा न राम ऐं रावण तो ॿई शामिल हूंदा आहिनि, जहिड़े नमूने जो इस्तेमालु कंदासीं। हिकिड़ो मर्द भई घर अचे, जेकॾहिं उहो प्यार मोहबत सां बहितर ॻाल्हाईंदो त सॼो माहौल चङो कंदो, उनजा लफ़्ज़ चङा हूंदा, अंदाज़ चङो हूंदो, पर जेकॾहिं गुस्सो क्रोध ग़लति लफ़्ज़ हूंदा तो सभु डिस्टर्ब करे रखंदो ओतिरे माहौल खे। जेकॾहिं औरत उनजो 250 बेवजू थींदी हूंदी, भई जेकॾहिं उहा प्यार मोहबत सां मुस्कुराहट सां हूंदी त सॼे घर खे बहकाए रखंदी, पर जेकॾहिं उनजे करे क्रोध सार जलन ग़लति लफ़्ज़ इस्तेमालु थींदा तो उनजो असर बिल्कुलु रावण वारो उबतो थी वेंदो, जेको बि आहे सॼे घर खे डिस्टर्ब करे तबाह करे पूरो करे रखी छॾींदी, सॼो माहौल ख़राब थी वेंदो हिकु ॼणे जे करे। उनजो बिल्कुलु ॿई हिकु जहिड़ा जा कहिड़ो माहौल पैदा कयोसीं। कोई ॿार आहे उनजो 350 बेवजू थींदी हूंदी, जॾहिं हू पंहिंजो भॻल टुटल लफ़्ज़ ॻाल्हाईंदो, अजीब हरकतूं कंदो, पेर खणंदो किरंदो मुस्कुराईंदो खिलंदो, हिकिड़ी ॿार जे मुस्कुराहट सां असां पूरो घर मुस्कुराए करे भितियूं बि मुस्कुराईंदियूं ॾिसण ईंदियूं, सभु प्यार मोहबत सां भरिजी करे अहिड़ा थी वेंदा आहिनि जे पंहिंजो होश बि कोन्हे रहंदो कंहिं ॿार जे प्यार सां। पर साॻे नमूने ॿार केवल चीखे रड़े या क्रोध में हुजे या साधू खे कुझु हुजे तो पूरो घर ओतिरो ई डिस्टर्ब थी वेंदो आहे जेतिरो उबते प्यार ते थिए। हिकदमि सभु कुझु मिठो न लॻंदो आहे, सभु कुझु ख़तम थी वेंदो आहे जेको बि आहे। जॾहिं कोयल ॿोलींदी आहे सभिनी खे मिठास लॻंदो आहे, सभिनी जा कन खड़ा थी वेंदा आहिनि, पर जॾहिं कां जी ट्यां ट्यां हलंदी आहे त कन हिकदमि सड़ण लॻंदा आहिनि, हिकदमि एॾो ख़राबु लॻंदो आहे जेको अंदाज़ न आहे, बिल्कुलु उबतो असर पवंदो आहे। साॻे नमूने सां सभु मिली करे जॾहिं धुनी साहिब जो मंदर जो जाप कंदासीं, उनमें श्रद्धा विश्वास हूंदी, हर तरह सकून शांति मालिक जी रहमत छाइजी वेंदी, सॼी नेगेटिविटी ख़तम थी वेंदी। पर उनजी जॻह ते सभिनी में थोरो पिटको हुजे, केवल झगड़ो हुजे, केवल कुझु हुजे तो सॼो माहौल एॾो थी वेंदो आहे जो नर्क बि बदतर थी वेंदो आहे। तंहिंजे करे
असां उनखे कीअं वठूं था, कीअं हलायूं था, सभिनी खे खणी करे। पोइ जेतिरो जेतिरो असां उनमें श्रद्धा विश्वास और यकीन भरींदा, वो श्रद्धा विश्वास यकीन वो पॉजिटिविटी उहा सिर्फ़ु असां ताईं न हूंदी आहे, उहा असांजे पूरे अंग अंग में भरिजी करे हलंदी आहे, पूरे माहौल में भरिजी करे हलंदी आहे। ऐं मूं ॾिठो हिकिड़ो शख़्स होॾे साबड़ी ताईं तो मुंहिंजो रोज़ जो नेम हूंदो, उहो बि ईंदो शाम जो, ॾाढो प्यारु हूंदो। मुंहिंजे ख़्याल में कोई 70 जे लॻभॻि हूंदो, जी 70 साल जे लॻभॻि हूंदो, 65-70 साल जो उन वक़्तु। बिल्कुलु तबियत सही न हूंदी आहे, कंहिं महिल नौकर पुट गॾु ॿई वठी ईंदासीं, हिकु पासो हे हिकु पासो, कंहिं महिल हिकु पासो सोती हूंदी आहे, हिकु पासे नौकर हूंदो, पंहिंजी गाॾी में ईंदो, अमीर हो ज़मींदार हो सभु कुझु हुयो। पोइ जीअं ईंदो घर में ईंदो, अची करे सचे साईंस 1.5 साल जॻह में ईंदो ऐं वेही करे जेतिरो संगत वेठी रहे, माण्हू वेठो रहे, हुनजो कंहिं सां कोई वास्तो न हूंदो। जीअं वे अचण सां मथो टेके घड़ी ध्यानु कंदो, नेम कंदो ऐं नेम करे पोइ धुनी सां पढ़णु शुरू कंदो। प्यार में श्रद्धा में धुनी सां पढ़ंदो वेंदो, पढ़ंदे पढ़ंदे पाण ताड़ी वॼाईंदो वेंदो, जेको बि ॿियो कोई चवे न चवे हुनजो कोई वास्तो न, कॾहिं तकींदो ई कोन्हे, पंहिंजी धुन में हूंदो, पंहिंजे प्यार में। तव्हांजो कुझु ॾींहंनि में मुंहिंजी तबियत सही थियणु शुरू थी वई। पहिरियों नौकर खे छॾियईं हथ, थोरे ॾींहंनि खां बाद छड़ो सोटी सां हलणु लॻो, वरी पाण घुमणु लॻो, तव्हांजो अकेलो अचे वञे, बिल्कुलु थोरे वक़्त में जेको आहे बिल्कुलु सही थी वियो। हाणे ॿियो कुझु कयईं बि कोन, कंदो बि इहो कुझु, मां सां मिलंदो, वरी वेही रहंदो, अची करे पंहिंजी बसि मौज पे और नेम करे पंहिंजी धुनी सां पढ़ी करे वरी हलियो वेंदो परसाद वठी करे। हिनखे मां ॾिठो त मां हिकदमि पंहिंजी खोज शुरू कई, मां आदत आहे छा त जीअं मां ॾिठो भई हे जॾहिं धुनी सां पढ़ंदो आहे, मां सॼी पंहिंजा खोलिया किताब जेके हुया भई जेके बि जो आहे छा, त मां ॾिठो पढ़ंदो आहे तो ओड़ी माल हिकु खे श्रद्धा विश्वास हूंदो आहे, जेको ॿिए पासे तकींदो बि कोन्हे। हे जेको आवाज़ करदो आहे सॼो भाव सां भरियलु हूंदो आहे, इन करे पूरो आवरो पंहिंजो जेको बि आहे दायरो मज़बूत कंदो आहे। पोइ जॾहिं प्यार में थी करे ताड़ियूं वॼाए थो, मुंहिंजे अंग अंग में श्रद्धा विश्वास मालिक जी रहमत पूरी ब्रह्मांड जो कोतुर खे मदद करेंदियूं। तो जॾहिं असां प्यार ऐं मोहबत में धुन सां पढ़ंदे ताड़ी वॼाईंदा आहियूं, तो जेके एक्यूप्रेशर जा पॉइंट्स आहिनि सभु हिक ॿिए सां टकराईंदा, सभु मिलंदा। ऐं तक़रीबन जेके बि ॾुखियूं बीमारियूं आहिनि, आमतौर सां बीमारियूं नहीं, पर उनमें दिमाग़ जी हुजे, ब्लड प्रेशर हुजे, किडनी हुजे, लिवर हुजे, शुगर हुजे, जेतिरियूं बि बीमारियूं आहिनि वो सभु जेके ई आहिनि वो सभु एक्यूप्रेशर जी पॉइंट्स जे मिलण जे करे ऐं श्रद्धा विश्वास जे करे वो सभु उनखे मदद करेंदियूं। सभु बीमारियूं तक़रीबन 39 या 42 बीमारियूं हुयूं जेके जेके मेन वो सभु उन सां गॾु ख़तमु थी वञनि ऐं माण्हू हिकदमि ठीकु थो थी वञे, बहितर थी वियो, चङो थी थो वञे। हाणे उहा ताड़ी बि साॻी आहे, असां हर जॻह ते वॼाईंदा आहियूं, ॻाल्हाईंदा बि हर जॻह ते, असां गाना बि ॻाईंदासीं, उहो बि कंदा आहियूं कॾहिं कॾहिं। हर कोई न कोई सिंगर हूंदो ई आहे, जेकॾहिं कोई सिंगर न बि हुजे, घणा वाशरूम सिंगर बि हूंदा आहिनि, अहिड़ा बि हूंदा आहिनि जेके सिर्फ़ु वाशरूम पंहिंजो गुनगुनाईंदा रहंदा आहिनि, हलंदा रहंदा आहिनि। ॻाइण रोइण हर कंहिंखे ईंदो आहे, कंहिंखे सुर कंहिंखे बेसुरो ईंदो, सभिनी खे पुराणी कहावत आहे भई रोइण ऐं ॻाइण सभिनी खे ईंदो आहे, कंहिंखे सुर वारो ईंदो आहे, कंहिंखे बेसुरो ईंदो आहे, ईंदो सभिनी खे। हर को कोशिशि बि सभु कंदो आहे, कंहिं न कंहिं महिल पंहिंजो आवाज़ु करंदो ज़रूरु, हर कंहिंखे आदत आहे कोई न कोई, पोइ किथे बि कॾहिं। पर जॾहिं उनमें श्रद्धा विश्वास यकीन भाव प्रेम भरबो,
मालिक जी रहमत के गीत के गुनगुनाइबो पोइ सभु जेके ब्रह्मा जो पोतो नहीं सभु अची करे मददगार साबित थींदो सभु में शामिल थी वेंदी ऐं उते पंहिंजा जेके दुख हुजनि बीमारियूं हुजनि उन एरिया में जेका नेगेटिविटी हुजे जेका ख़राबी हुजे पुराणा के कहिड़ा उते कर्म थियल हुजनि जेके बि सादो भाग नसीब खे तनाव खे पैदा करे उहे सभु उते मालिक जी धुन सां जाप सां सुर सां श्रद्धा सां उहे सभु उते ख़तमु थी वेंदा आहिनि ऐं इंसानु हमेशह ख़ुशी खुशहाली ऐं सुख समृद्धि के सुकून शांति के पाए हमेशह मालिक जी रहमत में बणियो रहंदो आहे सदाई सुखी रहंदो आहे महिर रहंदो आहे। पर इहा चीज़ असां तारियूं वॼायूं कोई गानो ॻायूं कोई कुझु कयूं उनमें ये चीज ना अपने छा माण्हू न श्रद्धा है न विश्वास आहे अञा मौज मस्ती हूंदी उते उनजो कोई अहिड़ो कोई ख़ासि असर न थींदो आहे जेको बि तंहिंजे करे जेको मालिक जे आवाज़ में उनजे श्रद्धा विश्वास में उनजी गुनगुनाहट में जेका इहा रहमत हूंदी आहे जेको असां पंहिंजे घर में कंदा आहियूं प्रोग्राम में कंदा आहियूं उनजो मक़सदु आहे असां पंहिंजी पूरी नेगेटिविटी खे ख़तमु कंदा आहियूं हमेशह पंहिंजो पाण खे शुद्ध पवित्र साफ़ कंदा आहियूं असल चीज़ आहे वरी जीअं असां बसि सदाई बनाए करे रखूं असां हिकु दफ़ो ख़तमु त कईसीं पर असां उनखे सदाई बनाए करे ज़रूरु रखूं उनखे ठाहे करे ज़रूरु रखूं जीअं वरी नेगेटिविटी असां ॾे अचे न असां घर में रहंदा आहियूं परिवार में रहंदा आहियूं माहौल में रहंदा आहियूं ऐं कॾहिं 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 कुझु थींदो बि आहे कॾहिं कॾहिं हलंदो बि आहे त जीअं उहा असांजी रोज़ जी रोज़ थोरी थोरी ख़तमु थी असांजो घर साफ़ सुथरो रहे असांजो प्यार प्रेम मोहबत असांजो मालिक जी रहमत सदाई वसंदी रहे इन करे असांजो नेम ज़रूरु हुजे असां हिकु दफ़ो दुनिया सां पढ़ूं पर हिकिड़ी चीज़ यादि रखणु खपे जॾहिं असां पढ़ूं उन वक़्तु थोरो आवाज़ ज़रूरु निकिरणु रखे असां अंदरि में पढ़ंदा आहियूं आमतौर छाकाणि अंदरि में असां पढ़ंदा आहियूं पंहिंजी ॻाल्हि ठीकु आहे पर कॾहिं कॾहिं अंदरि में पढ़ंदा असां पढ़ंदा कोन असां पींदा आहियूं पोइ हिकिड़ो मां सां मिलियो मां सां प्यार जेको दरबार में हूंदो चङो भलो कंदो मां सां चए सुबुह जो उथी करे मां चयो नेम आहे वो जेके सभु बि हुया भई हे मां मंत्र जो जाप कंदो आहियां हे बाणियूं पढ़ंदो आहियां हे कंदो आहियां मूंखे सभु ॿुधाए वियो जेतिरो मां रोज़ कंदो आहियां हाणे जेतिरियूं मूंखे ॿुधाई मां चवंदे एतिरो रोज़ कंदो आहे तूं एतिरा जाप रोज़ कंदो आहे मुंहिंजो टाइम घणो लॻंदो थी हिनमें चयो मूंखे इहो 25 मिंट अधु कलाक में सभु पूरा थी वेंदा आहिनि जेके बि आहिनि मां चयो त साम्हूं मां तोखे 2.5 कलाक चवंदो 2.5 कलाक में सभु पूरा कया तॾहिं बि मां तोखे जहिड़ो वणे ई पाड़ी मां चयो साम्हूं इहे जेके तूं ॻाल्हियूं कंदो पई 2.5 कलाक में पूरियूं न थींदियूं मूंखे पतो आहे जेके ई आहे चए ॿार हूंदो त दाई मां 3-5 कलाक में पूरा न कंदो पर मां जेको अंदरि में पींदा इहे पढ़ंदो वेंदो तव्हांखे पतो बि न पवंदो जेको बि आहे सो उनखे यादि करे मूंखे कंवर सिंह यादि अची वियो असांजे कंवर सिंह रहंदो राणकी साहिब में पोइ रोज़ कथा हलंदी नेम हलंदो पोइ रोज़ पोइ सभु पढ़ंदो जेके जेके हुया पंहिंजूं ॿाड़ियूं वग़ैरह सभु जेके हलंदियूं उॾंदी सभु कथा ॿाणी हलंदो पोइ पढ़ंदो रहंदो पोइ पढ़ंदो बि वेठो हूंदो हेॾे होॾे तकींदो बि वेठो हूंदो वरी कोई विच में अची वेंदो हुन सां ॻाल्हाईंदो बि वेठो हूंदो सभु कंदो वेठो हूंदो पोइ जेको आहे पढ़ंदे पढ़ंदे पना उथलंदा पिया हूंदा जेको ॾिसी करे पढ़ंदो बि वेठो हूंदो ऐं कॾहिं कॾहिं जेको पढ़ूं उनखां बि 4-5 चीज़ूं ॿियूं अॻिते पना गुम थी वेंदा अॻिते हलिया वेंदा आहिनि की इहा पोइ चवंदो ओ हे सभु पूरा थी विया मुंहिंजो ख़्याल ई न रहियो जेको बि आहे सो कॾहिं कॾहिं वरी उहो कम ई न हुजे सो हक़ीक़त में असांजो थोरो आवाज़ सां ज़रूरु हुजणु खपे जॾहिं असां थोरो आवाज़ सां पाण मिली करे कोई जाप कंदा थोरो आवाज़ सां गुनगुनाईंदा थोरो आवाज़ सां असां तारी वॼाईंदा त
तो हकीकत में पूरे माहौल के शुद्ध ऐं साफ़ करे छॾी दिया। पूरे सॼे अंदर ऐं ॿाहिरि खे वो बहितरी चङाई सां भरे छॾी आहे। तंहिंजे करे जेको बि असां कोई पाठ कंदा आहियूं, कोई पूजा कंदा आहियूं, कोई सिमरन कंदा आहियूं, त पोइ असांखे उनखे बहितरी सां उनजे गुणनि खे साम्हूं रखी करे जॾहिं कंदासीं त असां उनजी हक़ीक़त खे पाईंदा आहियूं। तंहिंजे करे जॾहिं बि असां कोई जाप कयूं, कोई पाठ कयूं, कोई मालिक जो सिमरन, कोई दुरी साहब जो जाप जेको बि कयूं, उन वक़्तु असां पंहिंजे भाव, श्रद्धा, विश्वास खे उन में शामिल ज़रूर कयूं। ऐं जॾहिं असां रोज़ नेम कंदा आहियूं त पोइ नेगेटिविटी या कोई ग़लती या जेको कुझु अचण वारी आपदा, कोई तकलीफ़, कोई टेंशन, कोई तनाव, कोई दिमाग़ी तरह ते जेको कमज़ोरी हुजे, उहे सभु ख़तमु थी वेंदियूं आहिनि। असां मालिक जी रहमत में सदाई ख़ुशि ऐं ख़ुशहाल रहंदा आहियूं, सदाई बहितर रहंदा आहियूं। जे प्यार भरे मौके ते पाण सभु गॾु थियो, वो मौक़ो हक़ीक़त में असांखे मालिक जी रहमत में रहण सेखारे थो, उनजी आसीस खे पाइण सेखारे थो। असां कंदा सभु कुझु, असां पाईंदा सभु कुझु, लेकिन असांखे थोरो पंहिंजे तरीक़े खे बहितर करणो। असांजो नेम बि सभिनी जो आहे, असां कुझु न कुझु कंदा ज़रूर, कुझु न कुझु पढ़ंदा बि ज़रूर, असांजो जाप बि हूंदो आहे, असांजो सिमरन बि हूंदो आहे, पर असां जॾहिं उनखे तरीक़ो ऐं पंहिंजी श्रद्धा, विश्वास ऐं अंदाज़ खे बहितर कंदा आहियूं त उनजो फल कई गुना वधीक मिलंदो आहे। फल असांखे ईअं बि मिलंदो आहे, जेको असां चङो कमु कंदासीं उनजी चङाई त असांखे मिलणी आहे, पर उसखे कई गुना वधीक करे हमेशह जे लाइ हरियो भरियो बनाए करे रखंदो आहे। तंहिंजे करे असां हर रोज़ कुझु वक़्तु वेही असां उन मालिक खे गुनगुनायूं ज़रूर, असांजे आवाज़ असांजो निकिरे ज़रूर। असां जॾहिं धुनी साहिब जो पाठ हले, असांजो पोयों आवाज़ हुन हुजणु ज़रूर खपे। ॿिए जे लाइ न, असांखे पंहिंजो पाण खे बहितर कंदो आहे, पंहिंजे अंदर खे शुद्ध कंदो आहे, पंहिंजी ज़बान खे बहितर कंदो आहे। आमतौर असांखे आदत हूंदी आहे, असां कॾहिं पोयों चवाइण जे लाइ और ख़ामोश थी करे वेही रहंदा आहियूं। असांजी ज़बान न हलंदी आहे, करे मां काफ़ी दफ़ा ॾिठो, हर जॻह ते, हर मंदर में, हर जॻह ते असांजी ज़बान एतिरी घटि हलंदी आहे। असांखे कॾहिं लॻे बि सही मां छो चवां, पंहिंजी गिला सम्झंदा आहियूं, पर इहो सोचूं कॾहिं कंहिंजी गिला कंदे, कंहिंसां घटि वधि ॻाल्हाईंदे, अजायो कंपनी कंदे, अजायो कचारी कंदे, उनमें असांजी ज़बान बंदि न थींदी आहे त चङी चीज़ में छो थिए। कंहिं ग़लति चीज़ खां पोइ बि चङाई घणी चङी आहे, कुझु बि आहे। कंहिं ग़लति चीज़, ग़लति ॻाल्हाइण, ग़लति कचारी कंपनी में या अजायो पंहिंजो पाण में अजायूं ॻाल्हियूं करण में उनजी असांजी ज़बान हलंदी आहे न, उहा इनको वधीक थोरे हूंदी आहे। जेकॾहिं असां ग़लति चीज़ में ख़ामोश नथा रही सघूं त असां चङी चीज़ में ख़ामोश छो रहूं। जेकॾहिं असां अजायो ॻाल्हाइण ते पंहिंजो शान, असांखे ईअं खणूं या अॼु असांजे आवाज़ में कंहिं ग़लति चीज़ खे खणण जी आदत आहे। असांखे ग़लति चीज़, ग़लति ॻाल्हि, ग़लति माहौल में असांजी ज़बान बंदि न थींदी आहे। चङी जॻह ते छो थिए, चङी जॻह ते असांजी हले, ग़लति ते बंदि उहो चङो आहे, पर असांजो माहौल कुझु उबतो किथे किथे ॾिसण में ईंदो आहे। जिते चङी जॻह ते आवाज़ बंदि हूंदो आहे, ग़लति जॻह ते वधीक हलंदो आहे। ऐं इन करे असांजो जीवन टकमगाहट जो शिकार थी वेंदो आहे। इन करे असांजी खोपड़ी घुमंदी रहंदी आहे। इन करे असांजे अंदर में जो कॾहिं नेगेटिविटी ख़तमु न थींदी आहे, छाकाणि त असां पासो ई ग़लति चीज़ जो खणंदा आहियूं। चङी जो असां खणंदासीं न, चङाई ईंदी काॾो। तंहिंजे करे
असां बेहतर चीज के बेहतरी में अमल में आयो। कंहिं बि चङी चीज के पंहिंजे जीवन जो हिस्सो बणाए छॾियो। ऐं जॾहिं जॾहिं के चङाई के पंहिंजे जीवन में आणींदा वेंदासीं, मंदाई असांजी पंहिंजो पाण ख़तमु थी वेंदी। जंहिं ॾींहुं असां पंहिंजो पाण खे मंदाई में या ग़लति ॻाल्हि कंदे पंहिंजो पाण खे वधीक चङो सम्झंदासीं, हक़ीक़त में उन ॾींहुं असां इख़लाक़ को किरदार को थोरो पइजाए वेंदो। हक़ीक़त में असांजी सोच जेका आहे उहा वधीक नेगेटिव थी मिली वेंदी आहे, इन खे असां वधीक धोखो खाई वेंदा। तंहिंजे करे कॾहिं बि ग़लति चीज खे चङी चीज ते फोकियत सां न ॾियो, पर चङी चीज खे हमेशह ऊच करे रखूं। असां आदर्शी भी थींदासीं, असां सभागा भी थींदासीं, असां क़िस्मत वारा भी थींदासीं। छाकाणि तो असांजी चङाई थींदी वेंदी, असांजा कर्म चङा थींदा ऐं उनजो फल असांखे सदाई चङो मिलंदो रहंदो ऐं सदाई मालिक जी रहमत में हरिया भरिया रहंदासीं, सदाई ख़ुशि ऐं ख़ुशहाल रहंदासीं। स्वास्थ्य प्यार भरे अवसर ते उन्हीं सच्चे सतगुरुदार उन ईश्वरदार इहा ई अल्तजा अरदास है वेंती त पाण सभिनी खे अहिड़ी सुमत ऐं रहमत बख़्शे जो सदैव नाम ध्यान शेवा सिमरन सां जुड़ी करे पंहिंजे जीवन खे ऊंचाई ॾियूं ऐं पंहिंजो पाण खे भाग्यशाली बणायूं। स्वास्थ्य प्यार भरे अवसर ते परम प्यारे राजा दीपक विनोद चावला परिवार ऐं सभिनी भाउरनि भेनरुनि ऐं सॼी संगत खे अॼु सुहाने सत्संग समारोह जे प्यार भरे अवसर ते पूज डेवरी साहब संत सतराम धाम राड़की साहब जे तरफ़ां आशीर्वाद